अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सॼी दुनिया में मौजूद सिंध जा आशिको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूर फलकारो सलाम क़बूल कंदा। मौजूद सामीन, हिन वक़्तु आऊं सिंध जे हिकिड़े तारीख़ी माॻ जंहिंखे काठ ॿांभण जो दड़ो सॾियो वेंदो आहे। आम माण्हू उनखे काठ ॿांभण जो दड़ो या काठ ॿांभण जी ॾेवरी सॾींदा आहिनि। उन दड़े ते ताज़ो जेको सो उन दड़े जी खोटाई भले पई, उते जेको ॾेवरी आहे या ठुल आहे उन ठुल जी मरमत जो कमु हले पियो। त हिते आउं पहुतो आहियां त हिते उन कम खे बि मूं ॾिठो ऐं उन खां पोइ हिकिड़ो तारीख़ जो तमामु वॾो मौक़िक़ जंहिं सिंध जी तारीख़ ते, क़दीम माॻनि ते, कोट किलनि ते तमामु घणो कुझु लिखियो आहे ऐं हुनजी सॼी ज़िंदगी इन शोबे में गुज़री आहे। त हाणे साईं खां इहो मूं ज़रूरी सम्झो त तव्हांखे साईं जेका खोटाई हींअर थिए पई सिंध जे क़दीम माॻनि जी, उहा कॾहिं खां शुरू थी, उन जा मक़सद जेके से कहिड़ा आहिनि ऐं उन मञा असांखे इन खोटाई मञा कहिड़ी रिज़ल्ट मिली आहे। क़दीम जेके असां वटि खोटायूं जेके ब्रिटिश पीरियड में थियूं, मोहन जे दड़े जी थी या ॿियनि माॻनि जी थी, काऊ जे दड़े जी थी, त उहे जेके खोटायूं असां वटि थियूं ऐं उन्हनि जूं रिपोर्टूं असां वटि सही न पहुतियूं ऐं नतीजे में असां उन वञा को लाभ हासिलु न करे सघियासीं। त हिन वक़्तु जेके खोटायूं थियनि पियूं उन सां सिंध जे मोरिख खे आईंदे जे लाइ कहिड़ो जेको सो मवादु मिलंदो ऐं अॻिते हली सिंध जी तारीख़ जी जेका हींअर बिगड़ियल जेको रूप आहे, जंहिंजी का बि आइडेंटिफिकेशन कान्हे का, जंहिंखे जी वणे थो थी लिखे थो, त अॻिते कहिड़ा रस्ता जेके से जदीद तहक़ीक़ जा खुलंदा। सो इन सिलसिले में मुंहिंजे रूबरू आहे सिंध जो मशहूरु मौक़िक़ मोरिख, जे तमामु घणी कोशिशि कई आहे, सॼी ज़िंदगी हुनजी इन खाउर के धंधे में गुज़री आहे, त साईं इश्तियाक अंसारी साहबु। त उन सां तव्हांखे आउं मिलायां थो ऐं उन खां पुछूं था त साईं हीउ जेको खोटाई जो कमु जेको हले पियो, इहो तव्हां अॻे किथे किथे कयो आहे, इन जा मक़सद कहिड़ा आहिनि ऐं इन सां असांजी तारीख़ जी तहक़ीक़ जो जेको कमु आहे उन में केतिरी मदद मिलंदी। त साईं इश्तियाक साईं, तव्हां ख़ुशि आहियो? साईं महिरबानी। अच्छा साईं, हाणे सॼी दुनिया में हिन वक़्तु तव्हांखे सिंध जा आशिक़ ॿुधनि पिया, त तव्हां जेको ही खोटाई जो जेको कमु शुरू कयो आहे, इन खां मुकमल तरह जेको सो वाक़ुफ़ु कंदा उन्हनि खे त हीउ कमु जेको सो छो शुरू थियो, हुनजा मक़सद कहिड़ा आहिनि, या उन मां असांखे नतीजा कहिड़ा मिलिया, या तहक़ीक़ जे सिलसिले में कहिड़ा नवां रुख ऐं नवां गस खुलंदा। मशकूर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी जो असांखे थोरो टाइम ॾिनो त असां पंहिंजे ख़्यालनि खां तव्हांखे आगाह कयूं। असां तारीख़ जा हिकिड़ा नंढा शागिर्द आहियूं, पर असांजी सिंध जी तारीख़ जो वॾे वॾो अलमियो इहो आहे त जेके बि असांखे सिंध जूं तारीख़ूं मिलियूं आहिनि उहे किन ॿियनि जूं लिखियल आहिनि। जेकॾहिं असां तारीख़ मासूमी ॾिसंदासीं, चचनामो ॾिसंदासीं, बेगलारनामो ॾिसंदासीं, तारीख़ मज़र शाहजहानी ॾिसंदासीं, त उहे तक़रीबन ॿाहिरनि माण्हुनि जो लिखियल आहिनि ऐं उहे घणो करे दरबारी रहिया आहिनि, या उन खां पोइ जेके असां वटि आया आहिनि उहे ईअं खणी चइजेसि त कहिड़ा सयाह आया आहिनि जिन सिंध जी तारीख़ुनि ते ईअं पंहिंजो कुझु न कुझु लिखी ॾिनो आहे। पोइ अंग्रेज़ हुजनि, ॿाहिरां अरब हुजनि, या खणी ग्रीक्स हुजनि, त इन लिहाज़ सां असांखे सभु ॿाहिरियूं तारीख़ूं आहिनि जिन ते असांजे तारीख़ जा बुनियाद आहिनि, या ईअं खणी थंभा असांजे तारीख़ुनि जा इहे आहिनि। उन खां पोइ जेका आहे तारीख़ जेका आहे नए अंदाज़ सां अञा ताईं न लिखी वई आहे। अॼु बि असां रेफरेंस लाइ उहे पुराणा किताब खणूं था। हाणे मॉडर्न जेको तरीक़ो इहो आहे त दुनिया में जेके आर्कियोलॉजिस्ट आहिनि या एंथ्रोपोलॉजिस्ट आहिनि, उहे साइंटिफिक अंदाज़ सां असांखे जॾहिं कार्बन डेटिंग या असांखे दुनिया में ॿिए हंधि अहिड़ियूं एक्सप्लोरेशन या एक्सकेवेशन थियनि थियूं, उन्हनि सां जॾहिं हितां जो असां सामान या मटीरियल भेटियूं था, तॾहिं अंदाज़ो असांखे थिए थो त अहिड़े क़िस्म जो मटीरियल, अहिड़े क़िस्म जी फिगरीन या अहिड़े क़िस्म जो, मिसाल तौरु असांखे मोहन जे दड़े मां
हिकिड़ा नंढा औरतुनि जा बुत मिलिया आहिनि जिन खे असां धरती माता या मदर गॉडेस चऊं था। हाणे उन दौर में आहे जॾहिं इंसान ज़रात शुरू कई ऐं पोखीराई कई त हुननि औरत खे धरतीअ जो हिकिड़ो सिंबल ठाहे ऐं उन धरतीअ जी पूॼा कई। त इन करे असांखे मदर गॉडेस जा या धरती माता जा बुत असांखे मोहनजोदड़ो में बि मिलिया आहिनि, असांखे अरबस्तान में बि मिलिया आहिनि, असांखे इवन पुराणे में पुराणो जेको असांखे मिलियो आहे अहिड़ो धरती या मदर गॉडेस जो बुत ऑस्ट्रिया में मिलियो आहे जंहिंखे याने वीनस ऑफ वेलेंड्रोफ था चवनि। वेलेंड्रोफ ते हिकिड़ो इलाइक़ो आहे जंहिंमें उहा असांखे उहा तक़रीबन 30,000 साल पुराणी उहो जेको बुत ॿुधायो वञे थो। त इहो हिकिड़ो सिलसिलो हुयो जेको असांखे दजला, फरात, मेसोपोटेमिया ऐं मोहनजोदड़ो सां बि मिले थो। त इन करे असां अंदाज़ो करे सघूं था त मोहनजोदड़ो में बि कंहिं दौर में धरती जो सिंबल बणाए उन जी पूॼा कई वेंदी हुई। त अहिड़े नमूने असांखे आर्कियोलॉजी जेका आहे असांखे साइंटिफिक शइ जो प्रूफ ॾिए थी त आया असां केतिरा पंहिंजी तारीख़ सां इंसाफ़ कयूं था। मिसाल तौरु रोड ते हिकिड़ी मस्जिद आहे जेका चवंदा मोहम्मद बिन क़ासिम जी मस्जिद आहे, पर जॾहिं आर्कियोलॉजिस्ट उते विया वञी उन्हनि जे हेठों बुनियादनि जी खोटाई कयूं त उन्हनि जे बुनियादनि मां मुग़ल पीरियड जो असांखे आसार मिलनि था। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त जॾहिं मुग़ल पीरियड हेठि दफ़न आहे जेको उन खां केतिरियूं सदियूं पोइ आहे, हाणे मुग़ल पीरियड जे मथां असांजे मोहम्मद बिन क़ासिम मस्जिद कीअं ठाही। सो चवण जो मक़सदु आहे त आर्कियोलॉजी असांखे छंड छाण करे ॾिए थी ऐं असांजी हिन वक़्तु आर्कियोलॉजी जी हालत इहा आहे जो इहा असांजी अञा सम्झो त बांबड़ा थी पाए। इहा बदकिस्मती आहे त असां को बि सुठो आर्कियोलॉजिस्ट मां सिंध जे हवाले सां ॻाल्हि कंदुसि त न पैदा करे सघिया आहियूं। छो आर्कियोलॉजिस्ट हमेशह हर को माण्हू पाण खे आर्कियोलॉजिस्ट चए थो जेको आर्कियोलॉजी पढ़े थो, पर आर्कियोलॉजिस्ट जनरली इहो चयो वेंदो आहे त जेको माण्हू खोटराई नथो करे, खोटराईअ में ट्रेंच में नथो लहे ऐं उन जी डेली डायरी मेंटेन नथो करे, उन में जेका आर्टिफैक्ट्स मिलनि था उन्हनि खे डायरी में नथो करे, उन जी लोकेशन्स कहिड़े तह में मिलिया तेसि ताईं उहो आर्कियोलॉजिस्ट न आहे। सिर्फ़ु डिग्री वठणु आर्कियोलॉजी न आहे। सो इन लिहाज़ सां असां ॼण काफ़ी बदकिस्मत रहिया आहियूं। सबबु उन इहो आहे त आर्कियोलॉजी पहिरियों फीडरल इदारो हुयो। जेके बि डायरेक्टर्स थिया आर्कियोलॉजीअ जा या कंहिं सुठनि उहिदनि ते पहुता उन्हनि असांजे सिंध जे माण्हुनि खे मौक़ो ई न ॾिनो। हाणे बि असांजा डायरेक्टर जेके रिटायर थिया आहिनि, जेकॾहिं तव्हां मां खणी इहे कंदुसि अफ़सोस थींदो आहे त जॾहिं बि उहो किथे अहिड़े मिसाल तौरु हाणे लाहौर में हिकिड़ी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस हुई जिते मां बि वञी हिकिड़ो पेपर पढ़ियो त उते जेके रिटायर्ड डायरेक्टर्स हुया रफ़त साहब, डार साहब या ॿिया, उहे जॾहिं सेशन पूरो पियो थिए जेके प्रिज़ाइड पिया कनि हुनखे जे अंदाज़ सां समअप पिया कनि त तजुब पियो थिए त हिकिड़ो रिटायर माण्हू कहिड़े सुहिणे अंदाज़ सां हिकिड़ी शइ खे समअप थो करे या कहिड़े हुन जा नतीजा असांखे ॿुधाए थो। 6 पेपर पढ़िया विया, 6 पेपर जो निचोड़ ॿुधाए थो त हिननि जो मक़सदु छा हुयो या हिननि किथे हीअ ॻाल्हि ते अञा वधीक तहक़ीक़ थियणु खपे। त उते ई मां सां गॾु के आर्कियोलॉजिस्ट सम्झाई आहिनि मैडम नीलोफर बि, त मां जो असांजे सिंध जे रिटायर्ड खां वठी वेंदे अॼु ॾींहं ताईं को बि आर्कियोलॉजी, शायदि मां घणो सच थो ॻाल्हायां, कंहिं बि आर्कियोलॉजिस्ट में इहा आहे जो कंहिं सेशन में वेहे ऐं हर पेपर खां पोइ वेही उन खे समअप करे ऐं माण्हू खे मुतमिन करे। त चवण जो मक़सदु इहा आहे त हुन में हुननि जो बि ॾोह न आहे छो आर्कियोलॉजी फीडल रही, हिननि खे मौक़ा न मिलिया, हिननि खे ट्रेंचिस में न लाथो वेंदो हो। त इन करे हे नॉलेज आर्कियोलॉजिस्ट रहिया। जीअं मां आर्कियोलॉजिस्ट जो वरी मां रिपीट इहो थो इन करे थो कयां त आर्कियोलॉजिस्ट उहो आहे जेको ट्रेंच में लहे, खोटायूं करे, उन जा कहिड़ा सेक्शन्स ठाहे, उन्हनि जा सेक्शन्स ठाहे, उन में जेको आर्टिफैक्ट्स मिलनि उन्हनि खे ग्राफ ते करे। छो जो चयो इहो वेंदो आहे त एक्सकेवेशन इज़ ऑल्सो डिस्ट्रक्शन। हीअ जेका असां कयूं था या इन खां अॻु में जेका बि कई वई आहे उहा डिस्ट्रक्शन आहे। जेसि ताईं तव्हां उनखे डॉक्यूमेंट नथा कयो, जेसि ताईं उन जो तव्हां रिकॉर्ड नथा रखो, तेसि ताईं इहा सम्झो तव्हांजे डिस्ट्रक्शन में शामिलु आहे। सो इन हवाले सां हे जेको असांजो मां सम्झां थो थी सघे त मां इन जो थोरो फ़ाइदो वठां त इहो ई असां हिन वक़्तु एंडोमेंट फंड ट्रस्ट में कमु करे रहिया आहियूं ऐं मैडम नीलोफर शेख साहिबा
वाइस चांसलर उन हिकु 2 लाख दड़े ते या ॿियनि हंधि खोटरायूं कयूं त उते मुंहिंजो आइडिया मुंहिंजो ई हुयो त असां छो न पंहिंजनि छोकिरनि खे इहा ट्रेनिंग ॾियूं। छो जो हिन खां अॻु में जेके बि आया, मां हिते चांवर दड़े ते बि साल 2 अॻु वियोसि त उते जेके कमु पिया कनि माण्हू, अरोड़ा हुई या फ्रेंच मिस मोनेक ॿिया हिननि सां बि असां कमु कयो आहे। त उन में जेकॾहिं असांजा शागिर्द पहिरियों त ईंदा कोन हुया, जेकॾहिं ईंदा हुया त यूनिवर्सिटी उनखे पूरो याने ख़र्च बि न ॾींदी या यूनिवर्सिटी उनजी पुठि भराई न कंदी, त इन करे एतिरा स्टूडेंट बि न हुया। या जेके स्टूडेंट हुया त उन्हनि खे असां इहो महसूसु कयोसीं त हुननि खे कंहिं मेन का सिख्या न पिया ॾियनि, हुननि खे नंढा नंढा भाउ तूं वञी ठिकरियूं साफ़ु कर या तूं वारी छाणाए, पर उहो जेको असुलु कमु हुयो उन्हनि खे ॼण हुनखे परे रखियो पियो वञे। सो असांजो ख़्यालु इहो थियो त असां छो न पंहिंजे माण्हुनि खे इहो ॾेखारियूं त ट्रेंच जी हदबदी कीअं कबी आहे, उन खे प्लाटिंग कीअं कबी आहे, उन खे कीअं माण्हू खोटरे। इन करे असां खैरपुर यूनिवर्सिटी आर्कियोलॉजी डिपार्टमेंट आहे, सिंध यूनिवर्सिटी में आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट आहे, या इवन असां मेराण खे ऐं कराची यूनिवर्सिटी खे लिखियोसीं त तव्हां पंहिंजा छोकिरा जेके इंट्रस्टेड हुजनि उन्हनि खे तव्हां मोकिलियो त असां उन्हनि खे ट्रेनिंग ॾियूं। पोइ इन लाइ असांखे खैरपुर, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, मेराण यूनिवर्सिटी वारनि पंहिंजा शागिर्द ॾिना आहिनि ऐं कराची यूनिवर्सिटी वारनि चयो, पोइ शायदि उते इम्तिहान पिया हलनि, इन करे उहे न अची सघिया। कल्चर डिपार्टमेंट जा कुझु माण्हू आहिनि जेके असां सां गॾु आहिनि। बाक़ी एंडोमेंट फंड ट्रस्ट आहे, इन लाइ मां हिकिड़ो एंडोमेंट फंड ट्रस्ट लाइ तव्हांखे ॿुधाईंदो। तव्हां हलां एंडोमेंट फंड ट्रस्ट मुख़्तलिफ़ हवालनि सां मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में हले थो, पर हीअ एंडोमेंट फंड ट्रस्ट फॉर द हेरिटेज ऑफ सिंध। हाणे हिन जो फंड इहो आहे, जो मक़सदु इहो आहे त सिंध में जेके बि तारीख़ी हिस्टोरिकल या आर्कियोलॉजिकल साइट आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ कयो वञे, उन खे बहाल कयो वञे। ऐं हिकिड़ो त उनजो ऑब्जेक्ट इहो आहे। ॿियो इहो आहे त जेके बि नायाब क़िस्म जा किताब आहिनि या रेयर बुक्स आहिनि उन्हनि खे पब्लिश कयो वञे या उनखे रीपब्लिश कयो वञे। टियों जेका आहे असां वटि मौसीक़ी आहे, राग आहे, जेको हिन वक़्तु के साज़ वञनि था ख़तमु थींदा, जीअं हाणे बोनिंडो असांखे मुंहिंजे दड़े कोन मिले थो, या उन खां सवाइ असांखे बैंसरी आहे या कमाच आहे या खमाच जंहिंखे चइजे थो, उहो असां वटि हाणे वॼाईंदड़ चंद माण्हू जी बचिया आहिनि। त इन्हनि खे असां महफ़ूज़ कयूं। इन लाइ असां पहिरियों इहो कयोसीं, जीअं आबदा परवीन खां भिटाईअ जा जेके बि सुर हुया उहे ॻाराया आहिनि ऐं उहे असां कैसेट्स में महफ़ूज़ कया आहिनि। या असां मिसाल तौरु कुझु पैसा, मां अमाउंट नथो ॿुधाइणु चाहियां, असां सिंध लाइ जेके ॾिनो आहे त पुराणा जेके नायाब किताब आहिनि जेके उते हिन वक़्तु छेतियूं थी विया आहिनि, त उनखे मॉडर्न तरीक़े सां महफ़ूज़ कयो वञे। उन लाइ उनखे मशीनियूं वठी ॾिनियूं आहिनि ऐं उते अलॻि कमु थो हले। हिन हिस्टोरिकल पॉइंट ऑफ व्यू खां बि इहो ई आहे त हिन वक़्तु तक़रीबन सिंध में 30 खां 40 हंध अहिड़ा आहिनि जिते असांजो कंज़र्वेशन ऐं रेस्टोरेशन जो कमु हले थो। मां थोरो फ़र्क़ु ॿुधायां त जीअं हिकिड़ो त हूंदो आहे रिनोवेशन आम इंजीनियर कंहिं बि जाइ जो करे सघे थो। ॿी हूंदी आहे प्रिज़र्वेशन इहा हूंदी आहे त असां उन में का बि चेंजिस नथा करे सघूं, पर उनखे माहौल असां अहिड़ो ॾियूं जो उहा शइ महफ़ूज़ थी वञे। मिसाल तौरु लियोनार्डो डा विंचीअ जी मोनालिज़ा तस्वीर आहे, असां तस्वीर खे त हथु नथा आणे सघूं, उनखे रंग रोगन नथा करे सघूं, पर असां इहा कोशिशि कंदासीं उनजो टेम्परेचर कमरे जो केतिरो हुजे, या उन में जेको माण्हू अचे फ्लैश सां फ़ोटो न कढे, जीअं उन जो रंग रोगन उहा फीचर्स बरक़रार आहिनि, उनखे असां प्रिज़र्व करे सघूं था। अहिड़े नमूने मिसाल रेस्टोरेशन आहे, कंहिं फ़ोटूअ में असांखे का शइ अधु ठहियल मिली या उन का भित किरियल मिली त असां उनखे वरी रेस्टोर करे उनखे उहो शेप ॾेई सघूं था। ऐं कई शयूं वरी अहिड़ियूं हूंदियूं जेके कंज़र्व करे छॾींदा आहियूं त बाबा इहा वधीक डैमेज न थिए, उनखे उते सील करे छॾियऊं जीअं वधीक डैमेज न थिए। जेको बि असांखे पुराणो इहो हुनुर आहे, उन में चिटसाली आहे, उन में फ्रिस्को वर्क आहे या गुंबज़ आहे। हाणे मिसाल तौरु अॼुकल्ह असांखे गुंबज़ माण्हू RCC जो त बीहारे वञनि था, पर असांखे चीरोली ऐं चुन सां को बि अहिड़ो माण्हू नथो मिले जेको असांखे गुंबज़ वराए ॾे। त इन लिहाज़ खां इहे शयूं वञनि थियूं ख़तमु थींदियूं। इन करे असां काफ़ी दफ़ा ईअं थियो आहे त उन्हनि जेके पुराणा मेसन्स आहिनि
या जेके इहो कमु कनि था कारीगर उन्हनि खे असां घुराए उन्हनि खां बि असां सम्झो आहे, उनखे बि सम्झायो आहे ऐं उन्हनि खां बि असां ट्रेनिंग्स वरितियूं आहिनि ऐं पंहिंजे छोकिरनि खे ॾियारायूं आहिनि। त हिन वक़्तु असांजो मिसाल तौरु जेको बि आहे मिसाल मकली में कमु थो दीवान शरफ़ा जो मक़बरो आहे। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त मिसाल तौरु समा पीरियड खणी असां चऊं, समा पीरियड में सिर कहिड़े डिज़ाइन जी हुई, उनजी माप छा हुई ऐं सिर जी साइज़ छा आहे या थोल वेकर केतिरी आहे, त असां कोशिशि करे उहा सिर मां भठनि तो ठाराई आहे। या लाड़काणे मिसाल त शाह बहारो आहे। हाणे शाह बहारो मियां नूरमोहन कलोड़े जे दौर जो आहे, यानी 250 साल तक़रीबन पुराणो हिकिड़ो मक़बरो हुयो। ऐं शाह बहारो हिकिड़ो सिंध जो वॾो जनरल थी गुज़रियो आहे, जंहिंजे लाइ मशहूरु आहे त हुन तक़रीबन 84 जंगियूं खेॾियो विढ़ियो ऐं 84 जंगियुनि में इहो कामयाबु हुयो। सो उन जो मक़बरो जंहिं ॾींहं खां ठहियो आहे उन खां पोइ उन ते मरमत न थी आहे, पर जेकॾहिं मरमत थी आहे त उहा एतिरी याने लफ़्ज़ मां हिकिड़ी जाइलाना क़िस्म जी थी आहे। हुन में उते चुन चिरोली जा हिकिड़ी सिर 7 बाय 7 इंच 1 इंच जी इस्तेमालु थियल आहे। त हिननि छा कयो आहे, जो शहर मां सीमेंट वठी जिते बि उन में ॾार थियो आहे या जिते बि उन्हनि जो खे का क्रेक आयो आहे या उन बुनियादनि में पियो आहे त हुननि उते सीमेंट ऐं उहे सिरूं जेके आम अॼुकल्ह मिलनि थियूं बाज़ार में उहे हणी छॾियूं। हाणे सिर तव्हां अलॻि आई, उहा सिर 1 इंच जी आहे, हीअ सिर तव्हां 4 इंचनि जी हई या 6 इंचनि जी हई, त उनजो बांड ई नथो ठहे। ॿी वरी इहा आहे त पुराणे दौर में चुन चिरोली ऐं खथी किथे भो इस्तेमालु थियल आहे, उन खे तव्हां सीमेंट सां बंदि करे छॾियो त उहा बिल्डिंग में हिकिड़ो तव्हां अंदाज़ो कयो त गर्मीअ में का शइ वधीक फैलबी आहे, सर्दीअ में सुकड़बी आहे। त अहिड़े नमूने सीमेंट जी पंहिंजी हिकिड़ो रिएक्शन आहे, बोह जो पंहिंजो आहे, चुन जो पंहिंजो आहे, मड जो पंहिंजो आहे। त इन करे छा थो थिए, जेकॾहिं तव्हां हिकिड़ी चुन वारी या चिरोली वारी खे तव्हां सीमेंट हणी था छॾियो त उन में तव्हांखे मां इहो बि अर्ज़ु कंदो हलां त हर बिल्डिंग में पुराणीअ में जीअं असां साहु खणूं था, ईअं पुराणियूं जायूं बि साहु थियूं खणनि। उन में नंढा नंढा सोराख हूंदा आहिनि, वाइड्स हूंदा आहिनि, त उन में हवा ईंदी आहे ऐं वेंदी आहे। जीअं असां साहु खणण महिल ॿाहिरि कढूं था या अंदरि कयूं आणियूं था पंहिंजे हवा खे, त अहिड़े नमूने बिल्डिंग्स बि पुराणियूं ईअं साहु खणंदियूं। त इन करे तव्हां ॾिसंदो त उहे बिल्डिंग्स अॼु ॾींहं ताईं हिकु त सलामत आहिनि, थधियूं ऐं यानी असांजे सिंध जी जेका एनवायरमेंट आहे जो कॾहिं कॾहिं 50 ऐं 55 डिग्री सेंटीग्रेड ते हली थी वञनि, उते असां छा कयो आहे, जो हाणे लोही पिंजरा जीअं कबूतरनि खे पिंजरे में बंदि कबो आहे उहा करे छॾिया, माना RCC असां इस्तेमालु था कयूं। ऐं RCC बिल्डिंग जो जेको इंजीनियर्स ॿुधाईंदा वधियो त 100 साल आहे, पर तव्हां ॾिसंदो 400 साल पुराणियूं बिल्डिंग्स जेके मकलीअ में आहिनि उहे साबित बीठियूं सिर्फ़ु इन करे। पर उन्हनि खे जेकॾहिं असां हिकिड़ो जीअं चइबो आहे त सही इलाजु न कंदासीं, बजाए चुन चिरोली जेकॾहिं असां हुनखे सीमेंट सां बंदि कंदासीं या ईअं खणी चइजे त मां तव्हां सां ॻाल्हायां थो, हिन वक़्तु ॻाल्हाईंदे कोई मुंहिंजो नक ते हथु रखी या नकु बंदि करे छॾे त शायदि मां ॻाल्हाए बि न सघां, दम घुटिजी वेंदो। त अहिड़े नमूने असां बिल्डिंग्स जा ईअं कॾहिं साह मुझाया आहिनि, जेके असांखे मॉडर्न जेके असांजा इंजीनियर्स आहिनि, मॉडर्न जेके असांजा कारीगर आहिनि, जिन उन असांजो इहे बिल्डिंग्स तबाह कयूं। हूअं तबाह अञा 6 महीना वधीक हलिया, पर जॾहिं तव्हां हुनखे सीमेंट ऐं उन ते साॻी साई जे सिर नथा हणो, साॻियो गारो नथा हणो, साॻियो चिरोल नथा हणो, त उहा बिल्डिंग वञे थी ॾींहों ॾींहुं तबाह थींदी। त इन करे हिन वक़्तु असांजो जिते बि कोशिशि इहा ई आहे त उहो ई मटीरियल, उहो ई चुन, उहो ई चिरोली ऐं उहे ई सिरूं इस्तेमालु कयूं त जीअं उन जी उमिरि वधे। पर किथे जेकॾहिं उहा शइ अवेलेबल न आहे या उहा शइ न आहे त तव्हां ॿियो कुझु न कयो। मां काफ़ी अहिड़नि मुल्कनि में शौक़ जे करे वियो आहियां, ताज़ो तुर्कीअ में वियुसि त पछाड़ी हुते हुन कंहिं बिल्डिंग में रुगो सॼियूं टाइल्स किरी पियूं, रुगो 4 टाइल्स लॻियूं पियूं, त उन 4 टाइल्स बि हुन महफ़ूज़ कयूं, हुननि उन सां बि हथ चुरांद न कई। त असांजो मतिलबु आहे त जेकॾहिं तव्हां किथे नथा करे सघो त उन खे तव्हां सील करे छॾियो, उनखे महफ़ूज़ करे छॾियो। त पुराणे दौर में या अॼु खां 200 साल अॻु या अॼु खां 300 साल अॻु त अहिड़े क़िस्म जो असां वटि टेक्निकी, अहिड़े क़िस्म जी असां वटि इहा कारीगर आया। हाणे सपोज़ कयो हिन वक़्तु असां काठ बामण ते बीठा आहियूं,
हे हिकिड़ो ठुल आहे, टावर आहे। हाणे इहो तारीख़ी हवाले सां किन दोस्तनि जो ख़्यालु इहो आहे तारीख़दाननि जो त हे बुद्धिस्ट पीरियड जो आहे या हे ठुल या स्टूपा या डेवरी चई थी वञे या बुद्धिस्ट दौर जी आहे। ऐं पर जेके हिन वक़्तु असां आर्कियोलॉजिस्ट आया जेके असांखे अॼु हिते हफ़्तो थियो आहे, पर असांखे हिकिड़ी बि शइ का बुद्धिस्ट दौर जी नथी मिले जो असां खणी यकीन सां चई सघूं त न हिकिड़ी बुद्धिस्ट पीरियड सां आहे। पर उन जाइ ते असांखे इस्लामिक पीरियड सां मिलंदा। हाणे इस्लामिक पीरियड बि त हिकु सदीअ जो न आहे, यानी समा सूमरा कलोड़नि खां वठी वेंदे उन्हनि ताईं। त इन करे इहो बि असांखे यकीन सां नथा चऊं भले जेके नालो इस्लामिक पीरियड आहे त उहो बि कहिड़े इस्लामिक पीरियड जो आहे, 12वीं सदीअ जो आहे, 10 जो आहे, 11 जो आहे, 15 जो आहे। सो इहो वरी इन जी बि वरी अलॻि छंड छाण थियणु खपे। मां त इहो त चवां थो त असां में को दोस्त टॉपिक ई इहे खणे त इस्लामिक पीरियड जी जेका आहे जो मिसाल सुमरा पीरियड आहे, सुमरा पीरियड ते कंहिंखे PhD करणु खपे उन जी आर्कियोलॉजीअ ते। त उन दौर में ठिकराटो छा हुयो, बिल्डिंग्स छा हुयूं ऐं कहिड़े क़िस्म जो हवा जो मौसम सां मुक़ाबिला कया वेंदा। त इन हवाले सां ॼणो हिन वक़्तु असां काठ बामण ते कमु हले रहियो आहे। हिन वक़्तु ताईं जेके असांजी फाइंडिंग्स आहिनि उहे इहे आहिनि। बाक़ी तारीख़ जे हवाले सां किन जो ख़्यालु इहो आहे त हे बुद्धिस्ट पीरियड जो आहे। हाणे अव्हांखे इहा ई ख़बर आहे त असां वटि या ईअं खणी चइजे त हज़रत ईसा खां 500-600 साल अॻु ॿ हिकिड़ा अहिड़ा माण्हू पैदा थिया जंहिंमें हिकिड़ो गौतम बुद्ध, ॿियो जैन धर्म वारो वर्धमान महावीर, जिन माना हिकिड़ो नओं ट्रेंड पैदा कया। असां वटि छा आहे जो हिन सिंध में या बरसगीर में जेको पुराणे में पुराणो जेको आहे धर्म आहे उहो सनातन धर्म आहे। सनातन धर्म या सनातन लफ़्ज़ जी माना इहा आहे न खुटंदड़, न ख़तमु थींदड़। इन सनातन धर्म में वरी अॼु खां तक़रीबन 900 क़बल मसीह में मनु महराज हिकिड़ो अहिड़ो माण्हू पैदा थियो जंहिं किताबु लिखियो मनु समर्थी करे उन वरी हिकिड़ा वरण आश्रम ॾिना। यानी हुन इंसान हिकिड़े जेको पहिरियों हिकिड़े कबीलो, हिकिड़ी क़ौम या हिकिड़ो इंसान ज़ात हुई, उन खे उन्हनि दर्जनि में या उन्हनि में कैटेगरीज़ में विरायो। जीअं मिसाल तौरु उन्हनि इंसान खे चइनि उन्हनि में विरायो, मिसाल तौरु ब्राह्मण ऐं खत्री, वैश्य ऐं शूदर। उन्हनि जो ख़्यालु इहो हुयो त जेको आहे इंसान या पुरुष देवता आहे जेको उन जेको मुंडी आहे उन में ब्राह्मण पैदा थियो। ज़ाहिर आहे जेका इल्मु अकुल जी ॻाल्हि उन जे हवाले कयूं। ऐं उन जे जेको आहे खत्री जेको आहे 52 में पैदा थियो, उन जे करे उन खे सिपा सालार, चौकीदारी, ॿी अहिड़ी क़िस्म जी निगहबानी उन खे हवाले कई वई। वेश्यनि खे वापारी कयो वियो। अहिड़े नमूने शूदर जेके हुया वीचारा जेके सफ़ाई ऐं उन ते मामूर हुया। त इहा जॾहिं तबिका ठहिया त उन दौर में वरी इहे जीअं मां अर्ज़ु कयो त गौतम बुद्ध पैदा थियो कपल वस्तु में। शहज़ादे पोइ हिन अचे हिकिड़ो पंहिंजो ॾिनो नारो ई खणी चइजे या हिकिड़ो नज़रियो सर्वम दुखम ज़िंदगी ॾुखी ॾुख आहे। पोइ उन में उन ॿुधाया त बाबा कहिड़ी कहिड़ी शयुनि खां परहेज़ करणु खपे या छा करणु खपे। त उन में हुन जेके तबिकाती निज़ाम हुयो असांजो उन खे हुन ख़तमु कयो ऐं हुन चयो सभु माण्हू जेके आहिनि न को ब्राह्मण आहे न को शूदर आहे। पोइ इन करे असांजो सिंध जो माण्हू ॾाढो राग़िब थियो आहे ऐं तक़रीबन असांजा सिंध जा माण्हू काफ़ी इन में महात्मा गौतम बुद्ध जा पुजारी थी विया आहिनि। जे तव्हां सिकंदर आज़म जे दौर खे तव्हां पढ़ंदव त उन जा हिस्टोरियन बि लिखंदा त हिते हिननि खे बुद्धिस्ट मिलिया। त उन खां पोइ जेकॾहिं असां ॿिया दौर ॾिसूं था त उन दौर में बि असांखे हिते बुद्धिस्ट दौर असांखे वधीक मिले थो। त इन करे यानी बुद्ध दौर ॾींहों ॾींहुं असां वटि राय घराणो हुजे, कहिड़ो बि घराणो हुजे, त बुद्धिस्ट जो हिते हिकिड़ो पूरो ईअं खणी चइजे त वॾो अंग हुयो। जंहिंमें हुयान सियांग बि जेको 6वीं सदी ईस्वी धारे हिते आयो आहे त उहो बि चए थो त मां हिते हज़ारे भिक्षु ॾिठा जेके गेड़ू कपिड़ा पाए हिते सिंध में हुनखे नज़र आया। या इवन जॾहिं असांजो राजा ॾाहिर आयो आहे त उन दौर में बि तव्हां ॾिसो हूंदो त ब्राह्मण खणी राजा ॾाहिर सां विढ़िया आहिनि, पर असांजो जेको बुद्धिस्ट आहिनि उहे उन सां न विढ़िया आहिनि। त इन करे ॼणो असां वटि पहिरियों हिते सिंध में पाण में ई जहिड़ो हुयो जंहिंखे जो मोहम्मद बिन क़ासिम खे फ़ाइदो पियो।
त इहे मतिलबु हिकिड़ियूं तारीख़ूं असांखे ॿुधाइनि थियूं त असांजो माण्हू जेको बुद्धिस्ट दौर खां ई वठी हिते सो त इन करे असांजे अॼु बि ॾिसंदो त असांजे माण्हूअ में अहिंसा ऐं कुर्ब मोहबत उहा ई आहे। इहो ई सबबु आहे जो तव्हां ॾिठो हूंदो त या सदियुनि खां वठी असां वटि दुनिया ॿिए हंधि वेड़ जा असांखे मिलनि था, पर असांखे मुंहिंजे दड़े में का बि अहिड़ी वेड़ जो हथियार असांखे न आयो आहे। त इन करे असां अमुन ऐं आश्ती वारी क़ौम आहियूं। या अॼुकल्ह बि इहो जेको सूफ़ी जी प्रचार आहे या सूफ़ी जेको असांजो कल्चर आहे इन हवाले सां ॼण असांजो इहो पियो हले। त इहे जे करे गौतम बुद्ध हिते आयो त हिते ॼण हुनखे काफ़ी मक़बूलियत थी ऐं चयो इहो थो वञे इन लाइ त गौतम बुद्ध जी जॾहिं वफ़ात कई, हाणे उन लाइ बि इहो आहे त गौतम बुद्ध चवनि था की ज़हरीले क़िस्म जी कंहिं उनजो को फॉलोअर हुयो, उनखे खुंबियूं आणे ॾिनियूं, खुंबियूं खाधे उहे ज़हरीलियूं थी वियूं ऐं हू खाई तुरियूं बीमार थियो या मरण जहिड़ो थी वियो। त तॾहिं बि उहो चवंदा पंहिंजे उनखे जेको मुरीद हुउसि या ख़िदमतगार हुउसि उनखे चया खुंबियूं ॾाढियूं लज़ीज़ हुयूं। त हिकिड़ो माण्हू मरण महिल बि केॾे याने फज़ीलत वारी ॻाल्हि करे थो वञे त असांजो माण्हू ॼण उन जो फॉलोअर थियो आहे। हाणे असां वटि छा आहे जो जॾहिं मोहम्मद बिन कासिम थियो, जेको मां हिकिड़ो अर्ज़ु कयो त ईअं न आहे त मोहम्मद बिन कासिम आहे त असां बुद्धिज़म ख़तमु थी वियो। उन खां पोइ बि असां वटि बुद्धिज़म रहियो आहे। उन खां पोइ बि असां वटि स्तूपा ठहिया आहिनि, उन खां पोइ बि असां वटि जेके आहिनि ॾेवरियूं ठहियूं आहिनि। मां त ईअं चवंदो भई माना असांखे समा ऐं सुमरा हिन दौर ताईं बि हिते ॾेवरियूं ठहियूं आहिनि, हिते बुद्धिस्ट मौजूदु हुया। असां छो इहो चओ हाणे काठ बामण लाइ ॼण इहो ई आहे त बाबा हे गौतम बुद्ध जे दौर जो न आहे या ॿी सदी ईस्वीअ जो न आहे। बाबा तव्हां समा पीरियड ते वञो, हल ठीकु आहे, असांखे जेको ठिकराटो मिले थो समा ऐं सुमरा दौर जो सपोज़ के मिले थो, छा उन दौर में ठुल नथो ठही सघे? त मुंहिंजो हिकिड़ो मां तारीख़दान आहियां, इन करे ॼण हिकिड़ो मुंहिंजो इहो स्टैंड आहे। थी सघे थो सुभाणे आर्कियोलॉजिस्ट इन ग़लति साबित कनि, पर इहा ख़ुशी थींदी त जेकॾहिं असांखे इन जी सही तारीख़ मिली वञे। हाणे उन लाइ गौतम बुद्ध जी इहा आहे त जॾहिं हुनजी डेथ थी आहे त हुननि जी जेका रख हुई उहा तक़रीबन 8 दॿलियुनि में विझी जेके एशिया जा 8 मुल्क आहे उन्हनि में उनखे दफ़न कयो वियो। वरी जॾहिं असांजो चंद्रगुप्त मौर्य खां अशोक आज़म आयो या अशोक, त उन छा कयो जो उन में 7 दॿलियूं कढराए उन राख खे उन तक़रीबन 84,000 नंढे नंढे दॿलियुनि में विझी ऐं सॼी दुनिया में मोकिलियो। ऐं उन में चवंदा उन में पहिरीं जेका रख हीअ जेका असांखे बि मीरपुर ख़ासि जो जेको स्तूप आहे उन में असां पहिरियों दफ़ो आहे उते दफ़न थी कई वई आहे। उन खां पोइ जेके आहिनि असां वटि किशन दौर आहे जेको तक़रीबन पहिरीं सदी दा आहे, उन बि हिते काफ़ी उनजो जेको मुर्शिद हुयो या गुरू हुयो अपगप्त हुयो, उहो जॾहिं अपगप्त जाॾे बि वेंदो हुयो, जंहिं बि रस्ते ते वेंदो हुयो, उहो बि अहिड़े क़िस्म जा ठुल ठाराईंदो वेंदो हो। सो इन करे ज़रूरी न आहे त असां हुनखे गौतम बुद्ध सां वेठियूं या आख़िर में असां जेको मोहन दड़ो आहे या असांजा जेके सोडेड़ जो ठुल आहे या ॿिया जेके आहिनि इहे उहे तक़रीबन 20 सदी ईस्वीअ जा जेके उन दौर में वासुदेव या अहिड़े कंहिं राजा ठाराया हुया। सो इन करे मुंहिंजो स्टैंड इहो आहे, चवणु इहो आहे त थी सघे थो त हे उन एॾो पुराणो न हुजे, उन खां पोइ जो हुजे, समा पीरियड में या सुमरा पीरियड में इहो ठहियो हुजे। सो इन ते पर तंहिं हूंदे बि आर्कियोलॉजिस्ट आहिनि, असां वटि अञा टाइम आहे, असां इन खे वधीक छंड छाण करे जेके रिज़ल्ट आया तव्हांखे ॿुधाईंदासीं। सही, हाणे हिन वक़्त ताईं जेका खोटाई थी आहे उन में काफ़ी मागनि जी तव्हां अॻे खोटाई करे चुका आहियो। तव्हां एज़ ए हिस्टोरियन तारीख़दान तव्हां तारीख़ ते कमु कंदा रहिया आहियो, त छा अहिड़ो को माग आहे जंहिं ते किताबनि में हिकिड़ो मवादु हुजे ऐं जदीद खोटाई खां पोइ वरी उते उहे शयूं रद्द थियूं हुजनि, को अहिड़ो मिसाल आहे? जीअं मिसाल तौरु मां ॻाल्हि कई या मोहम्मद बिन कासिम वारी मस्जिद, त इहा मोहम्मद बिन कासिम जी मस्जिद आहे, पर एक्चुअल जॾहिं आर्कियोलॉजिस्ट वञनि था त उन जे हेठों असांखे मुग़ल पीरियड थो मिले।
त इन हवाले सां असां वटि जेका आहे अञा ताईं का अहिड़ी लेबॉरेटरी या कार्बन डेटिंग न थी आहे। न त अॼुकल्ह त आसान आहे, तव्हांखे अॼु बि का बि शइ मिले, ऑर्गेनिक मिले या कोयलो मिले या को बि मिले, तव्हां वञी लेबॉरेटरीअ में ॾियो, अधु कलाक में तव्हांखे ॿुधाईंदा। पर असां वटि तव्हां अंदाज़ो कयो त किरोड़े रुपया आर्कियोलॉजिस्ट ख़र्च थिया आहिनि, किरोड़े रुपया यूनिवर्सिटियुनि ते ख़र्च थिया आहिनि। त या कंहिं ॿाहिरियां जीअं इटालियन आया, फ्रेंच आया, उन्हनि ते असां शर्त इहो रखूं पिया खोटराई करणु असां तॾहिं ॾींदासीं, असांखे तव्हांखे हिते कार्बन डेटिंग जी असांखे लेबॉरेटरी एस्टेब्लिश करे ॾियो। हुन लाइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, पर असां अहिड़ी डिमांड कयूं ई कोन था। न त कार्बन डेटिंग अॼुकल्ह का एॾी का वॾी कान्हे, न को एॾो वॾो एटम बम आहे जेको असांखे रखिणो आहे। हिकिड़ो नंढिड़ो इदारो इवन आर्कियोलॉजी हाणे बि उहो घुराए सघे थी, या जेकॾहिं का यूनिवर्सिटी चाहे त उहा बि अॼुकल्ह त NGO कल्चर आहे कि जेकॾहिं कंहिं NGOs बि अॼुकल्ह हिन फील्ड में अची वियूं आहिनि, त को कार्बन डेटिंग को एॾो वॾो मसइलो न आहे। हाणे जीअं सपोज़ कयो असां ॻाल्हायूं था, सपोज़ कयो रेनीकोट आहे, रेनीकोट बि हिकिड़ी मिथ आहे। असां वटि तारीख़दान उनखे मुख़्तलिफ़ दौर था अचनि, के पार्थेननि, के सथियुनि, के यूनानियुनि, के किथे था वञी मिलाइनि। ऐं कंहिंजो वरी ख़्यालु इहो आहे त नवाबे टालपुर दौर जो आहे, इवन मीर करम अली उनखे माना ठारायो आहे। ऐं वरी जॾहिं उते माण्हू साइड ते वञे थो त उहा जहिड़ो अॼु ॾींहुं ताईं मिस्ट्री आहे। इन मिस्ट्रीअ जो हल इहो ई आहे त बाबा कार्बन डेटिंग करायो। ताज साराई जो पंहिंजो ख़्यालु आहे, MH पवार जो पंहिंजो ख़्यालु आहे, नबी बख़्श बलोच साहिब जो पंहिंजो ख़्यालु आहे त टालपुरनि ठारायो। अहिड़े नमूने हर माण्हू जो पंहिंजो ख़्यालु आहे तारीख़दाननि जो, उनखे भली हक़ु आहे उनजो। जेका उन जीअं फुलकारे साहिब ॻाल्हि कई त उन वक़्तु न असां वटि एतिरी माण्हुनि वटि लाइब्रेरियूं कोन हुयूं, किताब कोन हुया, मोबाइल्स कोन हुयूं, इंटरनेट कोन हुई, ख़बरूं एतिरियूं कोन हुयूं, असां वटि सोर्स त हुया ई कोन। इहे माण्हू वीचारा पंधु वेंदा, वॾी शाबाश आहे हिननि माण्हुनि खे जिन पंध ते विया, के उठनि ते विया, के यानी मुख़्तलिफ़ अंदाज़ सां वञी उन्हनि शयुनि खे उन फैलोड़ियो आहे या उन्हनि खे ॻोल्हियो आहे। इहे उन्हनि माण्हुनि खे असां उन्हनि जी नथा कयूं, पर असां उन्हनि खे सलाम था कयूं। हुननि असांखे हिकिड़ा दग ॾेखारिया आहिनि। पर हाणे हिकिड़ो मॉडर्न तरीक़ो इहो ई आहे त तव्हां हुनखे इहो कयो। हाणे मिसाल तौरु रेनीकोट जे हवाले सां ॻाल्हि निकिती, असां इहा ॻाल्हि था कयूं, साइड ते वञूं था, उते जीअं चुनो चिरोली या लोकल उते पथर इस्तेमालु कयल आहे, कंहिं नादाना हिते सन गेट ते उते वञी हुन सीमेंट आहे इहो बि इस्तेमालु करे छॾियो आहे, जेको मां सम्झां थो त ज़्यादती आहे असांजे बाग़ सां। ऐं ॿियो वरी इहो आहे त असां वटि शऊर अहिड़ो अची वियो आहे त जेकॾहिं को बि माण्हू का अहिड़ी हरकत करे थो त माण्हू एहतजाज कनि था। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त जॾहिं रनीकोट ते जेको कमु हले पियो, सीमेंट सां कमु थियो त लोकल माण्हुनि दावूं कयूं ऐं उन्हनि माण्हुनि उहो कमु बंदि करायो। त अहिड़े नमूने हाणे किथे बि जेकॾहिं का शइ अहिड़ी थिए थी, हाणे कुझु ॾींहं अॻे हिते खथड़ जो दड़ो हुयो, उते किन ट्रेंचिस हया, किन छा कया, की कीअं कया, त लोकल माण्हुनि खे शाबाश आहे जो भॻा अख़बारुनि में विया, DC ताईं विया, ॿियनि ताईं वञी ऐं उहे शयूं बंदि करायूं। त हिन वक़्तु हीअ जेका शऊर आहे, जेकॾहिं अॼु हिते एतिरा सहाफ़ी आया या एतिरा इहे दोस्त आया आहिनि, इहो हिकिड़ो शऊर जो सफ़र आहे। हाणे सुभाणे इहे ई माण्हू हिन शइ खे काट बामड़ जी हिफ़ाज़त कंदा। ऐं हिते हथों हाणे ॻाल्हि थी आहे जाॾे अख़बारुनि जी ज़ीनत थियो आहे काठ बांभण, त अॼु खां कुझु ॾींहं अॻु त शायदि चंद माण्हुनि खे ख़बर हुई त काठ बांभण छा आहे, या इहो कोट बांभण आहे, या इहो ॿेटे जो क़िलो आहे, या इहो वाक़ई स्तूप आहे, या हिकिड़ो टावर आहे, हिरोशिमा जो टावर आहे, या हितां हिते बंदरु हुयो। छो जो असां वटि त हिते सिका घणण जा बि उहो मिलनि था, माउल्ड या कालम असांखे मिलनि था, जंहिंमें लॻे थो त हिते पोर्ट हुयो। ऐं थी सघे थो असां खोटराई कयूं त असांखे अञा ॿिया के शयूं जेके बंदर जे लाइ ज़रूरी हूंदियूं उहे मिलनि। सो इहे शयूं हिकिड़ियूं पंहिंजी जाइ ते आहिनि। त इन हवाले सां जीअं मां रनीकोट ते वरी वापसि थो अचां, त रनीकोट जो बि सीमेंट वारो कमु बंदि करायूं। हाणे रनीकोट जी सपोज़ के हिकिड़ी कार्बन डेटिंग थी आहे जेका ऑस्ट्रेलियन कई आहे, या उन खां पोइ भेनर मूंखे नालो बी सां त ख़ैर मूंखे हिन ज़हन नथो अचे। हाणे उहे जेके ॿुधाईंदा 250-300 साल खां पुराणो न आहे। हाणे काॾे वई असांजी उहा मिथ, काॾे विया ग्रीक्स, काॾे विया पार्थेनन, काॾे विया सासानी, ऐं काॾे वयूं असांजी तारीख़ूं। कार्बन डेटिंग त असांखे 200-250 साल थी ॿुधाए।
हल ठीकु आहे, हुननि ग़लती कई, पर हुननि असांखे कोऑर्डिनेट्स बि ॾिना आहिनि। मिसाल हुननि तक़रीबन 52 हंधनि तो खयां आहिनि सैंपल। हिकु सैंपल ग़लति थी सघे थो, ॿियो थी सघे थो, 52 सैंपल कीअं था ग़लति थी सघनि। पर हाणे छा असांजे सिंध गवर्नमेंट खे एतिरो पैसो न आहे या असांजे हिनखे ॿिया के अहिड़ा इदारा न आहिनि जेके असांखे कार्बन डेटिंग कराए छॾनि, इन जी ॻाल्हि ई ख़तमु थी वञे। त चवण जो मक़सदु आहे त अमां वारी ॻाल्हि त हाणे उहो सिंध सां मोहबत आहे, सिंध माण्हुनि सां मोहबत आहे, कल्चर सां मोहबत आहे, उनजे माग मकाननि सां आहे। पर असां जेको आईंदा जेको नसुल आहे, असांजी बदकिस्मती या छा आहे जो पाण लालटीन में पढ़िया आहियूं, ॾींहं जी रोशनियुनि ते पढ़िया आहियूं, ऐं असांजो इहे दौरु आहे जो अॼुकल्ह असां इंटरनेट बि इस्तेमालु कयूं था। थी सघे थो असांजो नसुल इन खां असांखां वधीक ज़हीन हुजे, असांखां वधीक हुजे असांखे हुजे खीर ऐं पाणी अलॻि करे ॾेई सघे थो। त इन हवाले सां ॼणो असांखे इहे अवां वारी ॻाल्हि त असांखे लेटेस्ट कार्बन डेटिंग जूं लेबॉर्ट्रियूं, ॿियूं कहिड़ियूं अहिड़ियूं लेबॉर्ट्रियूं बजाए जो असां मिथ ॾंद कथाऊं ऐं उन ते हलूं। जीअं हाणे अवां ई ताज़ी इहा ॻाल्हि कई, जेका ड्रिलिंग आहे, ड्रिलिंग 100 सालनि खां थींदी थी रहे। 100 सालनि खां इन करे थींदी आहे, मां पाण वापडा में रहियो 30 साल त मां ड्रिलिंग कई आहे। 300 फुट 400 फुट हेठि असां ट्यूबवेल्स वञनि था, ख़ासि तौर तव्हां खारान बलूचिस्तान या हिन में तव्हां ॾिसंदव, ऐं उन में हर लेयर जो असां वटि लॉग आहे, डेटा आहे, हिते वारी आहे, हिते हे आहे, हिते हे आहे। हाणे इन हवाले सां ई असां करे चवंदा त सिंध जी उमिरि एॾी वॾी न आहे। असांजे सिंध खे तक़रीबन 13.5 करोड़ साल थिया आहिनि। असांजो हिनखे अरबन सां हिननि सां वञी था मिलायूं, असांजे सिंध खे 13.5 करोड़ साल थिया आहिनि। ऐं तव्हांखे ई ख़बर आहे, शायदि तव्हां किथे लिखियो बि आहे त असां जेको हिते टीथिस समुंड हुयो जेको आहिस्ते आहिस्ते हटंदो वियो आहे, त असां वटि सिंध में जेका पहिरीं शइ ज़ाहिर थी आहे लकीअ जा जबल थिया आहिनि। कारूंशर ते त पोइ था अचूं, वरी टर्शरी ऐं इन दौर में हलिया वेंदासीं। पर हे जेको असांजे सिंध जो आहे, 13.5 करोड़ साल अॻु सिंध असांजे इहे पैदा थी आहे हिन समुंड मां, ऐं लकीअ जबल थिया आहिनि, हुनखे 6 करोड़ साल थिया आहिनि, 6.5 करोड़ साल। उन खां पोइ अॼु खां 50,000 साल असांजो इहो समुंड जेको हिन कराची बीठो आहे, उहो असांजो हुते कालाबाग वटि हुयो। अॼु खां 20,000 साल असांजो समुंड मुल्तान वटि हुयो। अॼु खां 12,000 साल शिकारपुर असांजी समुंड में ॿुॾल हुई। अॼु खां 10,000 साल लाड़काणे जिते मां वेठो आहियां रहां थो, हुन में समुंड में ॿुॾल हो। जेकॾहिं मां उतां चवंदो आहे, जीअं हाणे कुझु ॾींहं अॻु कंहिं वठी रड़ कई त हैदराबाद तिलक चाढ़ीअ तां डायनासोर जो हॾो मिलियो आहे। डायनासोर खे यानी ख़तमु थिए केॾा साल थिया आहिनि, ऐं उहो बि वरी अचे हिते थो मिले जिते वजूद ई कोन्हे। त इन करे हाणे असांजी शइ धोखनि ते न हलंदी, हाणे साइंस ई असांखे सभु करे ॿुधाईंदी। हाणे जेकॾहिं सुभाणे इहो चइबो आहे 10,000 साल लाड़काणो, मां इहो चवां पाणीअ में ॿुॾल हो, उहो 50,000 साल अॻु हिते हीअ शइ ई। त हाणे साइंस खे असांखे जो कढ वठणी पवंदी, ऐं मां सम्झां थो त उन में असांजे सीनियर जेके बि तारीख़दान आहिनि, उन्हनि जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। हुननि वीचारनि पंधु पुठनि ते घोड़नि ते चढ़ी हुन जेको असांखे मड़े ॾिनो आहे, हाणे उन खे असांखे साइंसी अंदाज़ सां उनखे साबित करिणो आहे। महिरबानी साईं। मुंहिंजे सामीन, इहो साईं इश्तियाक अंसारी साहब, सिंध जो तमामु घणो जाखोड़ी मौक़िक़। साईं ॿुधायो त दौर जी ॻाल्हि आहे। को वक़्तु हो जो असांजा वॾड़ा उठनि घोड़नि ते चढ़ी तहक़ीक़ कंदा हुआ, जेका शइ ॾिसंदा हुआ या माण्हुनि खां ॿुधंदा हुआ, रिवायतनि जे बुनियाद ते उन्हनि तारीख़ूं लिखियूं। ऐं उन खां पोइ वरी परॾे ई जेके आया, उन्हनि पंहिंजा जेके से मतिलबु कढिया ऐं उहे शयूं असांखे कोन ॿुधायूं। हाणे दौरु आहे त असां पंहिंजनि शयुनि जी पाण मालिकी करियूं। ऐं हिन वक़्तु जेका ई खोटाई हले पई, इन में असांजे यूनिवर्सिटियुनि जा पंहिंजा छोकिरा आहिनि जेके अमली तरह तजुर्बो हासिलु कनि पिया, खोटाई कीअं थिए उन जी उन्हनि खे ख़बर पवे पई। त आउं सम्झां थो त अॻिते हली असांजी जेका तारीख़ जेका हिन वक़्त ताईं ॾंद कथानि, रिवायतनि या गैर साइंसी बुनियादनि ते रही आहे, ऐं जंहिंमें केतिरा सुवाल ई पैदा थींदा रहिया आहिनि। पर जीअं जीअं जदीद टेक्नोलॉजी अचे पई, त पोइ उन टेक्नोलॉजी खां फ़ाइदो वठंदे असां पंहिंजी तारीख़ सही ॻोल्हे हथु करियूं।
इन सिलसिले जी कड़ी में ही प्रोग्राम हिते थियो आहे काठबाबड़ ते, जंहिंजे सिलसिले में कोटाई हले पई। शाल इहे कोशिशूं कामयाबु थियनि ऐं हाणे हिकिड़ी उमेदु पैदा थी आहे त उहो वक़्तु परे न आहे जॾहिं सिंधी क़ौम खे को मेणो ॾींदो त हीअ उहा क़ौम आहे जंहिंजी पंहिंजी का हिस्ट्री न आहे। हाणे असां पंहिंजी नई तारीख़ लिखंदासीं, जदीद साइंसी बुनियादनि ते लिखंदासीं ऐं दुनिया जे अॻियां साबित कंदासीं त सिंध जंहिंजे लाइ आम तरह चयो वेंदो तहज़ीब जी माउ आहे, वाक़ई उहा माउ आहे ऐं उहा साइंसी तरह सां साबित कंदासीं। महिरबानी साईं इश्तियाक अंसारी साहिबु, तव्हां सां ॾाढो क़ीमती ॻाल्हियूं असांजे ॿुधंदड़नि खे ॿुधायूं। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। मशकूर, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां अहिड़े क़िस्म जा सुवाल कया ऐं असांजी जेतिरी ॼाण हुई तव्हां सां शेयर कईसीं। तव्हांजी महिरबानी। मौजूद सामीन, इन सां गॾु ई पंहिंजे मेज़बान मशकूर फलकारे खे इजाज़त ॾींदा। वरी मुलाक़ात थींदी ईंदड़ कंहिं ॿिए प्रोग्राम में। सदाईं गॾु, यार ज़िंदा सोबत बाक़ी। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।